ॾाढो पॉपुलर, ॾाढो सुठो इंसान, ॾाढो सुठो माण्हू असगर खोसा साहब, साईं भली करे आया। खुश आहियो साईं, ठीक ठाक। तव्हां कॾहिं कंहिं चैनल ते अचण जी कोशिश कई? साईं चैनल ते आयुम भी सही ऐं रुनुम भी सही, पहिरियों गाड़े भगम भी सही। केतिरा फैन आहिनि तव्हांजे फेसबुक ते? 38,000 फॉलोअर आहिनि ऐं जेको पेज ते आहे उहो 1.5 लाख फ्रेंड आहिनि। असगर इहो ॿुधायो त ही एतिरा मोबाइल छो? हीअ जेका मोबाइल आहे हीअ मुंहिंजो नंढड़ो चैनल आहे, सम्झो फेसबुक ऐं व्हाट्सअप हिन तां हलाईंदो आहियां। पसंदीदा एक्टर कहिड़ो आहे तव्हांजो मज़ाया? मुंहिंजो पसंदीदा एक्टर मोइन अख्तर। मोइन अख्तर LMC जामशोरे में आयो हुयो, उते उहो स्टेज ते बीठो त मां हुन सां मश्करी करणु लॻुमि। उहो वरी डाउट में अची वियो, हीरोनी त न आहे, खीसो कटींदो। तव्हांजी रियल लाइफ जी जाना केरु आहे? रियल लाइफ जी जाना मुंहिंजी पंहिंजी हमसफ़र ज़िंदगी जी आहे, उहा हिकिड़ी आहे, वाइफ आहे मुंहिंजी। मां सम्झां थो फनकार जहिड़ो हसास दुनिया में ॿियो को बि कोन थी सघे। असां जेके मज़ाया माण्हू आहियूं न, चवंदा आहिनि त पंहिंजा लुड़क लिकाए असां दुनिया खे खिलायो आहे, शायदि मुंहिंजो मौला असांखे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ईद जो टियों ॾींहुं आहे ऐं असां पंहिंजे प्रोग्राम शेयर एंड लाइक में तव्हां सां गॾु आहियूं। असांजे प्रोग्राम खे ईद जे पहिरियनि 2 ॾींहंनि में इलाही मोट मिली, इन लाइ असां तव्हां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। छो न मोट मिलिया? हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत असां सां गॾु हुई जेका वाकई फ़नी कैरियर जे हवाले सां ॾाढी मक़बूल रही ऐं हुन पंहिंजो ॾाढो सुठो असरु छॾियो आहे, ॾाढी मक़बूलियत माणी आहे फेसबुक तां। अॼु असां हुन सां हुनजी ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उहा ॻाल्हि ॿोल तव्हांजे साम्हूं हूंदी, जेका थींदी तव्हांजे साम्हूं हूंदी। हा, चवंदा आहिनि त तकलीफ़ ई तख़लीक़ खे जनम ॾींदी आहे। ईअं ई हिन माण्हू बि तकलीफ़ूं ॾिठियूं ऐं तख़लीक़ूं कयूं। इन हवाले सां असां हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॾाढो पॉपुलर, ॾाढो सुठो इंसान, ॾाढो सुठो माण्हू, ॾाढियूं कचहरियूं कंदे हिन सां मज़ो आयो। असगर खोसा साहब, साईं भली करे आया। खुश आहियो साईं, ठीक ठाक। फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो? अल्लाह जा करम में ऐं उमेद आहे त ईद जा 2 ॾींहं सभिनी जा ॾाढा सुठा गुज़रिया हूंदा ऐं अल्लाह कंदो 3 ॾींहं बि अॼोको जेको आहे सभिनी जो सुठो गुज़रियो हूंदो ऐं अल्लाह कंदो ईअं सभु ख़ुशि हुजनि ऐं ख़ुशियूं माणनि। हीअ 12 महीननि में हिकिड़ी ख़ुशी ईंदी आहे ईद जो ॾींहुं, इन जे करे। ऐं अल्लाह किथां जा रहवासी आहियो? मां साईं असुली तालका जोई, डिस्ट्रिक्ट दादू, ज़िला दादू। ऐं काछे जी कंधी आहे, मारूड़ा जहांगीरा माण्हू आहिनि हुते। ज़िलो दादू, पोस्ट जो ही गुलूअ जो शहर लिखी छॾिजांइ। हा, अनवर कंबराणी बेशक। दादू ॿी हिकिड़ी तमामु भली शख़्सियत जेके मां तमामु घणो लाइक कंदो आहियां, जेके तमामु घणो फेसबुक ते शेयर बि कंदो आहियां। मां लाइव प्रोग्रामनि खां वठी वेंदे बैचलर हाउस ताईं मूं उस्ताद बुखारी खे ॾाढो यादि कयो। उनजी धरती जा रहवासी आहियो, तव्हांखे सलाम हुजे। असांजी वॾी ख़ुशनसीबी आहे, असां दादू में तालका जोई में जनम वठण वारा माण्हू आहियूं ऐं उस्ताद बुखारी जो शहर आहे, मंज़ूर सखीराणी जो शहर आहे ऐं असांजे माना इन्हनि माण्हुनि जे करे असांजे दादू जो नालो अञा वधीक जेको आहे सो पूरी दुनिया में। उस्ताद बुखारी जो 2 सीटूं तव्हांखे डेडिकेट कया, दिलि चवे थी। मोस्ट वेलकम। जहिड़े अंदाज़ सां तव्हां हिन मंज़िल ते पहुता आहियो, इहे 2 सीटूं तव्हांखे बाक़ाइदे सूट थियूं कनि। जीअं उस्ताद चयो आहे त असीं समुंड न आहियूं, असीं समुंड न आहियूं जो कोई दंग रोके, असीं वक़्त वांगे ओरांगे लॻूं था। ईअं ई तव्हां वक़्त वांगे ओरांगे अची पहुता आहियो, छो जो त तव्हांखे कंहिं चैनल ते बि हिसो कोन मिलियो ऐं तव्हां पंहिंजो पाण महिनतूं करे, जफ़ाकतूं करे, ॾाढियूं नंढियूं नंढियूं फनी क्लिप्स ठाहे ऐं दुनिया में एॾी मक़बूलियत माणी। तव्हांखे जसो हुजे, वॾी महिरबानी तव्हांजी असांजे प्रोग्राम में आयो। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे ईद जा 3 ॾींहं ॾिना ऐं वॾी ख़ुशी थी ऐं यकीन ॼाणियो त तव्हांजी जेका सॼी टीम आहे उन मां बि ख़ुशी थी ऐं तव्हां ॾाढो प्यारु ॾिनो आहे ऐं अल्लाह करे तव्हांजी सॼी टीम में अल्लाह करे ईअं सदाईं ख़ुशियूं हुजनि। असल में तव्हां पंहिंजी महिनत कयो, उनजो सिलो तव्हांखे अल्लाह ॾींदो। मां कॾहिं बि मायूस करण जे लाइ मूंखे घणेई माण्हू टकरिया, पर मां कॾहिं मायूस पंहिंजे कम में न थियुसि, छो जो मायूस थियणु कुफर में शुमार आहे।
इंसान कॾहिं बि मायूस न थिए। हींअर अल्लाह जा एहसान आहिनि, पूरी दुनिया प्यार करे थी ऐं पूरी दुनिया ॾिसे थी। ऐं ख़ासि करे जेके ॿाहिरिनि मुल्कनि में सिंधी रहनि था, अमेरिका आहे साईं, सऊदी अरब आहे, दुबई आहे, जेके बि सिंधी उर्दू ॻाल्हाइण वारा जेके पाकिस्तानी जा इवन ताईं मूंखे पंहिंजो इंडिया मां, मुंबई मां अलाए केतिरा मुंहिंजा व्हाट्सअप ते फ्रेंड आहिनि, अदीब आहिनि, शाइर आहिनि, पढ़ियल लिखियल माण्हू ऐं सुलझियल माण्हू ऐं नौजवान जेको तबिको आहे उहो मूंखे घणो पसंदि कंदो आहे। तव्हां कॾहिं कंहिं चैनल ते अचण जी कोशिशि कई? साईं, चैनल ते आयुमि बि सही ऐं रुनुम बि सही, पहिरियों गाड़े भगम बि सही। माना मूंखे पाण खे हिकिड़ो ॾुख थियो त मूंखे रब साईं एॾो वॾो मवादु ॾिनो आहे, फन आहे मूंखे, ऐं मुंहिंजो क़दुरु न आहे त पोइ सिंधी जे तले केतिरनि फ़नकार ईअं दरपदर हूंदा। मां त खणी पोइ बि शहरनि मां वाक़ुफ़ु आहियां, कराची, हैदराबाद रुलां पियो, अचां पियो, पर जेके अॿोजड़ा सिंध में अलाए केतिरा फ़न आहिनि उन्हनि जो छा थींदो। मां सिंधी मीडिया ते सिंधी मीडिया जे डायरेक्टरनि खे यकीन ॼाणियो, ख़ुदा ॾिसे थो, ईअं मानियूं खारायूं ॼण आगा खान में दाख़िल आहे, किरी जूं मानियूं, फरमाइशूं कंदा, अॼु कारनि मिर्चनि में हेठि हराए, अॼु चाट खणी अच, अॼु चांहि वठी आ। मां उन्हनि जे पोयूं हलंदो हुउमि, मिनथूं कंदुमि, ओ साईं मूं वटि मवादु आहे, मूंखां कमु वठो। मूंखे 1 साल में 5 मिंट जो रोल ॾिनो। मुंहिंजूं घड़ियूं हाणे तव्हांखे छा ॿुधायां, मुंहिंजो वरी हिकिड़ो वॾो उसूल आहे पंहिंजो हिकिड़ो, त बाबा उस्ताद बुखारी चवंदो आहे त उसूल परस्त इंसान सदा पाण खे, मौत त बराका अचणी आहे न, घड़ियूं मुंडियूं मुंहिंजूं लाहे। जीअं उस्ताद चवनि त अमीरनि जी गुफ़्तार बरसाति वांगे उब में गजे थी, घिटियुनि में डुके थी, ग़रीबनि जी गुफ़्तार ॼण माको आहे, जिते बि पए थी उते ई सुके थी। त माना सिंधी मीडिया में जेके चैनल्स आहिनि ॿिया उर्दू मीडिया वारा, जिते उते तव्हां कोशिशि कई त तव्हांजी गुफ़्तार खे माना हिकिड़ी ॼण ग़रीबनि जी माक जी सम्झी करे उते ई सुकाए। असल में ही जेके डायरेक्टर आहिनि न, हे सॼो उन्हनि जो किरदारु आहे। उहे चैनल जे मालिकनि खे ॾेखारनि सुठियूं सुठियूं शयूं, सिंध मां सुठियूं सुठियूं शयूं कढी अचनि ऐं उन्हनि खे ॾेखारनि। उहो डायरेक्टरनि जे हथ में आहे, पर डायरेक्टर चाहिनि नथा शॉर्टकट। जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चके। मुंहिंजे लाइ हैरत जहिड़ी जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त तव्हां पढ़ी कोन सघिया हो ऐं उनजे बावजूद बि तव्हां वटि एतिरो टैलेंट आहे। छा इहा कुदरत जी देन न आहे? ही अल्लाह साईं जी दात आहे, मौला जंहिंखे ॾिए। हालांकि मां पाण कॾहिं कॾहिं हैरान परेशान थी वेंदो आहियां त मां हिकिड़ो अनपढ़ियल माण्हू ऐं फेसबुक ते, सोशल मीडिया ते, ऐं मुंहिंजा फ्रेंड्स, ॾिसण वारा, फॉलोअर सभु जेके आहिनि उहे हाई फाई फैमिलियुनि सां आहिनि ऐं सभु मैच्योर पढ़ियल लिखियल माण्हू। केतिरा फैन आहिनि तव्हांजे फेसबुक ते? मुंहिंजा फेसबुक ते ID ते आहिनि 5000 फ्रेंड आहिनि ऐं 38,000 फॉलोअर आहिनि ऐं जेको पेज ते आहे उहो 1.5 लख फ्रेंड आहिनि। जेको मूं हाणे पेज ठाहियो हुन ते 1.5 लख फ्रेंड आहिनि ऐं मुंहिंजी हर वीडियोज़ खे हिकिड़ी राति में 1 लख खां क्रॉस कंदी आहे ऐं हिकु हफ़्ते में उहा 2 खां 3 4 लख ते पुॼंदी आहे ऐं ॾाढी सुठी मोट मिलंदी आहे ऐं ॾाढो एप्रिशिएट कंदा आहिनि माण्हू। घणो ॾुख कहिड़ी ॻाल्हि ते थियो ज़िंदगीअ में? सभ खां घणी तकलीफ़ कहिड़ी ॻाल्हि ते आई? तकलीफ़ ॾाढियूं ॾिठियूं आहिनि मूं पंहिंजी ज़िंदगी में, पर मायूस न थियो आहियां। को टाइम अहिड़ो, हाणे त रब जो शुक्र आहे, पर को टाइम अहिड़ो जो माना कंहिं प्रोग्रामनि ते वेंदो हुउमि, माण्हुनि खे बि खिलाईंदो हुउमि। हालांकि मुंहिंजी पंहिंजी वाइफ आहे, उहा फालिज जी पेशेंट आहे ऐं उनखे मां उथारींदो आहियां, वेहारींदो आहियां ऐं पोइ बि माण्हू फ़ोनूं कंदा आहिनि, वाह फलाणे ते शादी आहे, प्रोग्राम आहे, तोखे पुॼणो आहे, अचिणो आहे, त घर खां जॾहिं पेर ॿाहिरि रखंदो आहियां त पंहिंजे सूरनि जी भरी दर ते ई उछलींदो आहियां, खोसा हाणे तोखे माण्हू खिलाइणा आहिनि ऐं जंहिं प्रोग्राम में, जंहिं शादी में वञी थो तोखे माण्हू नचाइणा आहिनि, कुॾाइणा आहिनि, खिलाइणा आहिनि। हाणे जेको सूरनि जो सामान ते इहो पंहिंजो दर ते ई छॾ, माण्हुनि खे खिलाईंदा आहियूं। तुम जो इतना मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो। माना छा कजे साईं, असां जेके मज़ाया माण्हू आहियूं न, चवंदा आहिनि त पंहिंजा लुड़क लिकाए असां दुनिया खे खिलायो आहे, शायदि मुंहिंजे मौला असांखे शायदि मुंहिंजे मौला असांखे इन लाइ ठाहियो आहे। छा कजे, असां
वटि सूरनि जूं भरियूं आहिनि, पर असांखे रब साईं चयो आहे पंहिंजा सूरनि जा सामान हिकु साइड ते रखो, तव्हांखे माण्हू खिलाइणा। ओ माय गॉड। माण्हू खिलाईंदा आहियूं, अदत रात जो माण्हू मज़ाक कंदा आहिनि, उन्हनि खे एप्रिशिएट कंदा आहियूं। सुती सेज हुयासि, मूंखे आ उथारियो, जनी जाॻायासि, आ हुन जी अंदि सोनरीअ। मूंखे तव्हांजी इन स्ट्रगल ते लतीफ़ सरकार जूं सिटूं यादि थियूं अचनि त पहिरें पंधु कंदियासीं, पेरनि पंधु छॾियो, गोॾनि पर घिसंदियासीं, गोॾनि घिसनि छॾियो तव्हां चेल भरे चुरंदियासीं, चेल चुरण छॾियो तव्हां सीने भरे सुरंदियासीं, सीने सुरण छॾियो तव्हां अखियुनि सां ईंदियासीं, मिरूं थी मिरुनि सां झंगल जाॻींदियासीं, पखी थी पखियुनि सां वलर ओड़ींदियासीं, जे मिलिया त मिलंदियासीं, न त गोरी जान जतन सां। हिननि माण्हुनि खे जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो इहो अहसासु थी वञे, मां सम्झां थो फनकार जहिड़ो हसास दुनिया में ॿियो को बि कोन थी सघंदो आहे। ऐं दुनिया जा जेकी बि हसास माण्हू आहिनि, जेकी बि दुनिया जा हसास माण्हू आहिनि, उहे सभिनी फ़नून लतीफ़ा में शामिल आहिनि। उहो शाइर हुजे, राइटर हुजे, जीअं ॾिसो उस्ताद चयो आहे न त चयाईं उहो शाइर ईअं धरतीअ जो मथे ते तगारियूं खणी कोन सघंदे, मञा थो भाऊ मगर रात आधी उथी तड़पी तड़पी लिखी कोन सघंदे। असल में मूं पंहिंजी ज़िंदगी में जेके ॾुख ॾिठा आहिनि न, जेकॾहिं मां सोचींदो आहियां पाण त मुंहिंजी जाइ ते जेकॾहिं को माण्हू हुजे त उन जूं दिमाग़ जूं रगूं डैमेज थी वञनि ऐं हू कोमा में हलियो वञे, पर मां जा त पथर दिलि आहियां, पर चवंदा आहिनि पथर दिलि उहो इंसानु आहे, बेरहम उहो आहे जेको जंहिंजे अखियुनि मां लुड़क न अचनि। मुंहिंजे लुड़कनि तव्हांखे अॼु शायदि ई ॾिनी हूंदी, मां हसास दिलि इंसानु आहियां ऐं मूंखे माण्हू ॾाढो किथे किथे तड़पाईंदा बि आहिनि, ऐं उहे भली तड़पाइनि, उन्हनि जो कमु आहे तड़पाइण ऐं उन्हनि जो कमु आहे मज़ाक उॾाइण, पर असांजो कमु आहे माण्हुनि खे खिलाइण। असां कॾहिं बि झुकंदासीं कोन, जेसिताईं ज़िंदगी आहे माण्हुनि खे खिलाईंदासीं। अॼु मुइन अख्तर हुयो, माण्हुनि खे खिलाईंदो हो, अॼु उहो कोन्हे। सुभाणे उमर शरीफ़ माण्हुनि खे खिलाए थो, अॼु सुभाणे उहो कोन हूंदो। अॼु असगर खोसो माण्हुनि खे खिलाए थो, सुभाणे इहो न हूंदो, वरी ॿियो को हूंदो। इहे ज़िंदगी जा लम्हा आहिनि, घणेई पिया ईंदा वेंदा। तुंहिंजो शुमार दुनिया जी उन फील्ड सां आहे जंहिंजे लाइ मां चवंदो आहियां आर्टिस्ट कॾहिं बि मरंदो कोन्हे। जीअं आकाश चयो आहे, दूर दूरां की टेशन था, मधुर मधुर सुरनि में लता गीत मीरा जो थी गुनगुनाए, छा इन गीत खे काई मौत या मात आहे। ईअं ई असगर खोसे जेकॾहिं तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि त इहा शइ तइ थी वई आहे त हाणे असगर खोसो मरी कोन थो सघे। साईं किथे किथे एॾो माण्हू मायूस बि कंदा आहिनि, हक़ीक़त ॿुधायूं, छो जो मां ईअं माना चवंदो ई न आहियां, मां इहो दावा ई नथो करे सघां त मां हर कंहिंजी पसंदीदा शख़्सियत हुजां, ऐं तव्हां बि इहो दावा नथा करे सघो तव्हां हर कंहिंजी पसंदीदा शख़्सियत हुजो। पर हाणे दुनिया जे हालात सां गॾु हलण जे लाइ तव्हांखे ॾेखारिणो पवंदो ऐं करिणो पवंदो। पोइ हुन में जेके वरी जेॾी महिल असां हिकिड़ी दिलि चवंदी आहे इन कम खे छॾे ॾियूं, बाग़ी थी वेंदा आहियूं। वरी जेॾी महिल माण्हू एप्रिशिएट कंदा आहिनि, प्यार ॾींदा आहिनि, कंहिं प्रोग्राम में वेंदा आहियूं, सुठी मोट ॾींदा आहिनि, वरी दिलि हिते थी वेंदी आहे, वरी पुराणा ॾुख सूर सभु विसरी वेंदा आहिनि। हिकिड़ो ब्रेक वठूं था। भली साईं। जी नाज़रीन, मिलूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। ख़ुशि आहियो साईं? ठीकु ठाक, फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो? अलाह जे करम में न आहे। उमेद आहे त ईद जा 2 ॾींहं सभिनी जा ॾाढा सुठा गुज़रिया हूंदा, ऐं अलाह कंदो 3 ॾींहं बि अॼोको जेको आहे सभिनी जो सुठो गुज़रियो हूंदो, ऐं अलाह कंदो ईअं ई सभु ख़ुशि हुजनि ऐं ख़ुशियूं माणनि। ही 12 महीननि में हिकिड़ी ख़ुशी ईंदी आहे, ईद जो ॾींहुं, इन जे करे। ऐं अलाह किथां जा रहवासी आहियो? मां साईं असुली तालका जोई, डिस्ट्रिक्ट दादू, ज़िला दादू, ऐं काछे जी कंधी आहे, मारूड़ा जहांगीरा माण्हू आहिनि हुते। ज़िलो दादू, पोस्ट जोई, गुलूअ जो शहर लिखी छॾिजांइ। हा, अनवर कंबराणी बेशक दादू जी ॿी हिकिड़ी तमामु भली शख़्सियत जेके मां तमामु घणो लाइक कंदो आहियां, जेके तमामु घणो फेसबुक ते शेयर बि कंदो आहियां। मां लाइव प्रोग्रामनि खां वठी वेंदे बैचलर हाउस ताईं मूं उस्ताद बुखारी खे ॾाढो यादि कयो। उन जी धरती जा रहवासी आहियो, तव्हांखे सलाम हुजे।
असांजी वॾी ख़ुशनसीबी आहे, असां दादू में तालका जोई में जनम वठण वारा माण्हू आहियूं ऐं उस्ताद बुखारी जो शहरु आहे, मंज़ूर सखीराणी जो शहरु आहे ऐं असांजे माना इन्हनि माण्हुनि जे करे असांजे दादू जो नालो अञा वधीक जेको आहे सो पूरी दुनिया में। उस्ताद बुखारी जो 2 सीटूं तव्हांखे डेडिकेट कया दिलि चवे थी। मोस्ट वेलकम। जहिड़े अंदाज़ सां तव्हां हिन मंज़िल ते पहुता आहियो तीअं 2 सीटूं तव्हांखे बाक़ाइदे सूट थियूं कनि। जीअं उस्ताद चयो आहे त असीं समुंड न आहियूं, असीं समुंड न आहियूं जो कोई दंग रोके, असीं वक़्त वांगे ओरांगे लॻूं था। वाह। ईअं ई तव्हां वक़्त वांगे ओरांगे अची पहुता आहियो, छो जो त तव्हांखे कंहिं चैनल ते बि हिसो कोन मिलियो ऐं तव्हां पंहिंजो पाण महिनतूं करे जफ़ाकतूं करे ॾाढियूं नंढियूं नंढियूं फनी क्लिप्स ठाहे ऐं दुनिया में एॾी मक़बूलियत माणी, तव्हांखे जसो हुजे। वॾी महिरबानी तव्हांजी, असांजे प्रोग्राम में आयो। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे ईद जा 3 ॾींहं ॾिना ऐं वॾी ख़ुशी थी ऐं यकीन ॼाणियो त तव्हांजी जेका सॼी टीम आहे उन मां बि ख़ुशी थी ऐं तव्हां ॾाढो प्यारु ॾिनो आहे ऐं अलाह करे तव्हांजी सॼी टीम में अलाह करे ईअं सदाईं ख़ुशियूं हुजनि। असल में तव्हां पंहिंजी महिनत ते उते ई सुकाए, असल में ही जेके डायरेक्टर आहिनि न, हे सॼो उन्हनि जो किरदारु आहे। उहे चैनल जे मालिकनि खे ॾेखारनि सुठियूं सुठियूं शयूं, सिंध मां सुठियूं सुठियूं शयूं कढी अचनि ऐं उन्हनि खे ॾेखारनि। उहो डायरेक्टरनि जे हथ में आहे, पर डायरेक्टर चाहिनि नथा शॉर्टकट। जंहिंखे रब रखे हा तंहिंखे केरु चके। मुंहिंजे लाइ हैरत जहिड़ी जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त तव्हां पढ़ी कोन सघिया हो ऐं उनजे बावजूद बि तव्हां वटि एतिरो टैलेंट आहे। छा इहा कुदरत जी देन न आहे? ही अल्लाह साईं जी दात आहे, मौला जंहिंखे ॾिए। हालांकि मां पाण कॾहिं कॾहिं हैरान परेशान थी वेंदो आहियां त मां हिकिड़ो अनपढ़ियल माण्हू ऐं फेसबुक ते सोशल मीडिया ते ऐं मुंहिंजा फ्रेंड्स ॾिसण वारा फॉलोअर सभु जेके आहिनि उहे हाई फाई फैमिलियुनि सां आहिनि ऐं सभु मैच्योर पढ़ियल लिखियल माण्हू। केतिरा फैन आहिनि तव्हांजे फेसबुक ते? मुंहिंजा फेसबुक ते ID ते आहिनि 5000 फ्रेंड आहिनि ऐं 38,000 फॉलोअर आहिनि ऐं जेको पेज ते आयो 1.5 लख फ्रेंड आहिनि। जेको मूं हाणे पेज ठाहियो हुन ते 1.5 लख फ्रेंड आहिनि ऐं मुंहिंजी हर वीडियोज़ खे हिकिड़ी राति में 1 लख खां क्रॉस कंदी आहे ऐं हिकु हफ़्ते में उहा 2 खां 3 4 लख ते पुॼंदी आहे ऐं ॾाढी सुठी मोट मिलंदी आहे ऐं ॾाढो एप्रिशिएट कंदा आहिनि माण्हू। घणो दुख कहिड़ी ॻाल्हि ते थियो ज़िंदगीअ में? सभ खां घणी तकलीफ़ कहिड़ी ॻाल्हि ते आई? तकलीफ़ ॾाढियूं ॾिठियूं आहिनि मूं पंहिंजी ज़िंदगी में, पर मायूस न थियो आहियां। को टाइम अहिड़ो, हाणे त रब जो शुक्र आहे, पर को टाइम अहिड़ो जो माना कंहिं प्रोग्रामनि ते वेंदो हुउमि, माण्हुनि खे बि खिलाईंदो हुउमि। हालांकि मुंहिंजी पंहिंजी वाइफ आहे, उहा फालिज जी पेशेंट आहे ऐं उनखे मां उथारींदो आहियां, वेहारींदो आहियां ऐं पोइ बि माण्हू फ़ोनूं कंदा आहिनि, वाह फलाणे हंधि शादी आहे, प्रोग्राम आहे, तोखे पुॼणो आहे, अचिणो आहे। त घर खां जॾहिं पेर ॿाहिरि रखंदो आहियां त पंहिंजे सूरनि जी भरी दर ते ई उछलींदो आहियां, खोसा हाणे तोखे माण्हू खिलाइणा आहिनि ऐं जंहिं प्रोग्राम में जंहिं शादी में वञी थो तोखे माण्हू नचाइणा आहिनि, कुॾाइणा आहिनि, खिलाइणा आहिनि। हाणे जेको सूरनि जो सामान थिए इहो पंहिंजो दर ते ई छॾ। ॾाढो पॉपुलर, ॾाढो सुठो इंसान, ॾाढो सुठो माण्हू असगर खोसा साहब, साईं भली करे आया। ख़ुशि आहियो साईं? ठीकु ठाक। तव्हां कॾहिं कंहिं चैनल ते अचण जी कोशिशि कई? साईं चैनल ते आयुमि बि सही ऐं रुनुम बि सही, पहिरियों गाड़े भगम बि सही। केतिरा फैन आहिनि तव्हांजे फेसबुक ते? 38,000 फॉलोअर आहिनि ऐं जेको पेज ते आयो 1.5 लख फ्रेंड आहिनि। असगर इहो ॿुधायो त ही एतिरा मोबाइल छो? ही जेका मोबाइल आहे ही मुंहिंजो नंढड़ो चैनल आहे, सम्झो फेसबुक ऐं व्हाट्सअप हिन तां हलाईंदो आहियां। पसंदीदा एक्टर कहिड़ो आहे तव्हांजो मज़ाया? मुंहिंजो पसंदीदा एक्टर मोइन अख्तर। मोइन अख्तर LMC जामशोरे में आयो हुयो, उते उहो स्टेज ते बीठो मां हुन सां मश्करी करणु लॻुमि। उहो वरी डाउट में अची वियो, हीरोनी त न आहे, खीसो कटींदो। तव्हांजी रियल लाइफ जी जाना केरु आहे? रियल लाइफ जी जाना मुंहिंजी पंहिंजी हमसफ़र ज़िंदगी जी आहे, उहा हिकिड़ी आहे, वाइफ आहे मुंहिंजी। मां सम्झां थो फनकार जहिड़ो हसास दुनिया में ॿियो को बि कोन थी सघंदो। असां जेके मज़ाया माण्हू आहियूं न, चवंदा आहिनि त पंहिंजा लुड़क लिकाए असां दुनिया खे खिलायो आहे, शायदि मुंहिंजे मौला असांखे
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ईद जो टियों ॾींहुं आहे ऐं असां पंहिंजे प्रोग्राम शेयर एंड लाइक में तव्हां सां गॾु आहियूं। असांजे प्रोग्राम खे ईद जे पहिरियनि 2 ॾींहंनि में इलाही मोट मिली, इन लाइ असां तव्हां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। छो न मोट मिलिया आहे? हिकु अहिड़ी शख़्सियत असां सां गॾु हुई जेका वाक़ई फ़नी कैरियर जे हवाले सां ॾाढी मक़बूल रही ऐं हुन पंहिंजो ॾाढो सुठो असरु छॾियो आहे, ॾाढी मक़बूलियत माणी आहे फेसबुक तां। अॼु असां हुन सां हुनजी ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उहा ॻाल्हि ॿोल तव्हांजे साम्हूं हूंदी, जेका थींदी तव्हांजे साम्हूं हूंदी। हा, चवंदा आहिनि त तकलीफ़ ई तख़लीक़ खे जनम ॾींदी आहे। ईअं ई हिन माण्हू बि तकलीफ़ूं ॾिठियूं ऐं तख़लीक़ूं कयूं। इन हवाले सां असां हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॾाढो पॉपुलर, ॾाढो सुठो इंसानु, ॾाढो सुठो माण्हू, ॾाढियूं कचहरियूं कंदे हिन सां मज़ो आयो। असगर खोसा साहब, साईं भली करे आया। माण्हुनि खे खिलाईंदा आहियूं। तुम जो इतना मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो। माना छा कजे साईं, असां जेके मज़ाया माण्हू आहियूं न, चवंदा आहिनि त पंहिंजा लुड़क लिकाए असां दुनिया खे खिलायो आहे, शायदि मुंहिंजे मौला असांखे शायदि मुंहिंजे मौला असांखे इन लाइ ठाहियो आहे। छा कजे, असां वटि सूरनि जूं भरियूं आहिनि, पर असांखे रब साईं चयो आहे पंहिंजा सूरनि जा सामान हिकु साइड ते रखो, तव्हांखे माण्हू खिलाइणा। ओ माय गॉड, माण्हू खिलाईंदा आहियूं, अदद रात जो माण्हू मज़ाक कंदा आहिनि, उन्हनि खे एप्रिशिएट कंदा आहियूं। सुती सेज हुयासि, मूंखे आ उथारियो, जनी जाॻायासि, आ हुनजी हंधि सुनरीअ। मूंखे तव्हांजी इन स्ट्रगल ते लतीफ़ सरकार जूं सिटूं यादि थियूं अचनि त पहिरें पंधु कंदियासीं, पहिरनि पंधु छॾियो, गोॾनि पर घिसंदियासीं, गोॾनि घिसनि छॾियो तव्हां चेल भरे चुरंदियासीं, चेल चुरण छॾियो तव्हां सीने भरे सुरंदियासीं, सीने सुरण छॾियो तव्हां अखियुनि सां ईंदियासीं, मिरूं थी मिरुनि सां झंगल जाॻींदियासीं, पखी थी पखियुनि सां वलर ओड़ींदियासीं, जे मिलिया त मिलंदियासीं, न त गोरी जान जतन सां। असां हिननि माण्हुनि खे जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो इहो अहसासु थी वञे, मां सम्झां थो फनकार जहिड़ो हसास दुनिया में ॿियो को बि कोन थी सघंदो आहे। ऐं दुनिया जा जेकी बि हसास माण्हू आहिनि, जेकी बि दुनिया जा हसास माण्हू आहिनि, उहे सभिनी फ़नून लतीफ़ा में शामिल आहे। उहो शाइर हुजे, राइटर हुजे, जीअं ॾिसो उस्ताद चयो आहे न त चयाईं उहो शाइर ईअं धरतीअ जो मथे ते तगारियूं खणी कोन सघंदे, मञा थो भाऊ मगर रात आधी उथी तड़पी तड़पी लिखी कोन सघंदे। असल में मूं पंहिंजी ज़िंदगी में जेके ॾुख ॾिठा आहिनि न, जेकॾहिं मां सोचींदो आहियां पाण त मुंहिंजी जाइ ते जेकॾहिं को माण्हू हुजे त उनजो दिमाग़ जूं रगूं डैमेज थी वञनि ऐं हू कोमा में हलियो वञे, पर मां जा त पथर दिलि आहियां। पर चवंदा आहिनि पथर दिलि उहो इंसानु आहे, बेरहम उहो आहे जेको जंहिंजे अखियुनि मां कयो उनजो सिलो तव्हांखे अलाह ॾींदो। मां कॾहिं बि मायूस करण जे लाइ मूंखे घणेई माण्हू टकरिया, पर मां कॾहिं मायूस पंहिंजे कम में न थियुसि, छो जो मायूस थियणु कुफर में शुमार आहे। इंसानु कॾहिं बि मायूस न थिए। हींअर अलाह जा एहसान आहिनि, पूरी दुनिया प्यार करे थी ऐं पूरी दुनिया ॾिसे थी, ऐं ख़ासि करे जेके ॿाहिरिनि मुल्कनि में सिंधी रहनि था, अमेरिका आहे साईं, सऊदी अरब आहे, दुबई आहे, जेके बि सिंधी उर्दू ॻाल्हाइण वारा जेके पाकिस्तानी जा, इवन ताईं मूंखे पंहिंजो इंडिया मां, मुंबई मां अलाए केतिरा मुंहिंजा व्हाट्सअप ते फ्रेंड आहिनि, अदीब आहिनि, शाइर आहिनि, पढ़ियल लिखियल माण्हू ऐं सुलझियल माण्हू ऐं नौजवान जेको तबिको आहे उहो मूंखे घणो पसंदि कंदो आहे। तव्हां कॾहिं कंहिं चैनल ते अचण जी कोशिशि कई? साईं, चैनल ते आयुमि बि सही ऐं रुनुम बि सही, पहिरियों गाड़े भगम बि सही। माना मूंखे पाण खे हिकिड़ो ॾुख थियो त मूंखे रब साईं एॾो वॾो मवादु ॾिनो आहे, फन आहे मूंखे, ऐं मुंहिंजो क़दुरु न आहे त पोइ सिंध जे तले केतिरनि फनकार ईअं दरपदर हूंदा। मां त खणी पोइ बि शहरनि मां वाक़ुफ़ु आहियां, कराची, हैदराबाद रुलां पियो, अचां पियो, पर जेके अॿोजड़ा सिंध में अलाए केतिरा फ़न आहिनि, उन्हनि जो छा थींदो। मां सिंधी मीडिया ते सिंधी मीडिया जे डायरेक्टरनि खे यकीन ॼाणियो, ख़ुदा ॾिसे थो, ईअं मानियूं खारायूं ॼण आगा खान में दाख़िल आहे, किरी जूं मानियूं, फरमाइशूं कंदा, अॼु कारनि मिर्चनि में हेठि हराए, अॼु चाट खणी अच, अॼु चांहि वठी आ। मां उन्हनि जे पोयूं हलंदो हुउमि, मिनतूं कंदुमि, ओ साईं मूं वटि मवादु आहे, मूंखां कमु वठो।
मूंखे 1 साल में 5 मिंट जो रोल ॾिनो। मुंहिंजूं घड़ियूं हाणे तव्हांखे छा ॿुधायां, मुंहिंजो वरी हिकिड़ो वॾो उसूल आहे पंहिंजो हिकिड़ो, त बाबा उस्ताद बुखारी चवंदो आहे त उसूल परस्त इंसान सदा पाण खे, मौत त बराक अचणी आहे न। घड़ियूं मुंडियूं मुंहिंजूं लाहे जीअं उस्ताद चवनि त अमीरनि जी गुफ़्तार बरसात वांगे उब में गजे थी, घिटिन में डुके थी। ग़रीबनि जी गुफ़्तार ॼण माको आहे, जिते बि पए थी उते ई सुके थी। त माना सिंधी मीडिया में जेके चैनल्स आहिनि ॿिया उर्दू मीडिया वारा, जिते उते तव्हां कोशिशि की त तव्हांजी गुफ़्तार खे माना हिकिड़ी ॼण ग़रीबनि जी माक जी सम्झी करे